ख़बर शामिल कंदासीं इस्लामाबाद खां। वफ़ाक़ी वज़ीर अता तारण ऐं गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम जूं मीडिया सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम पूरी क़ौम जो ॻाट ऊचो करे छॾियो आहे। अता तार जो इहो चवणु आहे वज़ीर आज़म जी ख़्वाहिश हुई त अरशद नदीम खे स्टेट प्रोटोकॉल ॾिनो वञे। अवांखे अपडेट कयूं पिया। पेरिस ओलंपिक्स लाइ तमामु घणी महिनत कई हुई। गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम जो चवणु आहे त पाकिस्तान जी अवाम ऐं मीडिया जो तमामु घणो थोराईतो आहियां। मुंहिंजी कामयाबी पुठियां मुंहिंजी कोच जी महिनत शामिल आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे इस्लामाबाद मां। वफ़ाक़ी वज़ीर अता तारण ऐं गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम पूरी क़ौम जो ॻाट ऊचो करे छॾियो आहे। वज़ीर आज़म जी ख़्वाहिश हुई त अरशद नदीम खे स्टेट प्रोटोकॉल ॾिनो वञे। पेरिस ओलंपिक्स लाइ तमामु घणी महिनत कई हुई। गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम जो चवणु आहे पाकिस्तान जी अवाम ऐं मीडिया जो तमामु घणो थोराइतो आहियां। मुंहिंजी कामयाबी पुठियां मुंहिंजे कोच जी महिनत शामिल आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं इस्लामाबाद खां। वफ़ाक़ी वज़ीर अता तारण ऐं गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम जूं मीडिया सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम पूरी क़ौम जो ॻाट ऊचो करे छॾियो आहे।